कुछ ऐसे लोग हैं जो आज भी सिंध हुकूमत के मुकर्रर शुदा जो है वो जो रेट्स हैं, जो सैलरीज हैं, उससे कम लोगों को सैलरीज दे रहे हैं। चलिए आज मैं आपकी इस तकरीब के हवाले से आप मुझे निशानदेही करें कि कोई भी मीडिया हाउस सिंध हुकूमत के जो मिनिमम वेजेस से कम सैलरी देता है, हम उसका बिजनेस जीरो कर देंगे। को बि मीडिया हाउस वर्कर्स के सिंध सरकार जे तय थियल उजरत का घट पगार ॾिए थो त उनजो बिज़नेस ज़ीरो थी वेंदो, पर उनजो सबूत सां गॾु शिकायत कई वञे। सिंध सरकार साफ़ियुनि जी भलाई लाइ कमु करे रही आहे। सिंध हुकूमत पहिरियों भेरो जर्नलिस्ट कमीशन जोड़ी आहे, जेका कंहिं ॿिए सूबे में नाहे। मुख़्तलिफ़ साफ़ियुनि जी तंज़ीमनि खे ग्रांट जारी कई वेंदी आहे। पीपल्स पार्टी सख़्त तनक़ीद बावजूदि बर्दाश्त करे थी। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील नामे मिर्चो KU जे गोल्डन जुबली तकरीब के खिताब चयाई पीपल्स पार्टी सहाफ़ती आज़ादी ते यकीन रखे थी। पीपल्स पार्टी मीडिया इंडस्ट्री के मज़बूत बढ़ायो आहे। कंहिं बि सहाफ़ी खे निजी अस्पताल में इलाज खां पोइ ते न हटायो। ॾुके वक़्त में सभ खां पहिरीं सहाफ़ियुनि वटि पीपल्स पार्टी पहुचे थी। डेरा गाज़ी खान में जजिस स्क्वाड ते फायरिंग, 2 मुहाफ़िज़ शहीद। DSP हाफ़िज़ मोहम्मद अदनान जो जमलाहे ते टाक मां ईंदड़ जजिस स्क्वाड ते फायरिंग कई वई। जवाबदारनि जी ॻोल्हा शुरू कई वई। वफ़ाक़ी सरकार पारां गुम थियल माण्हुनि जे वारसनि जी माली मदद करण जो ऐलान। 50 लख रुपया ॾियण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी काबीना जे इजलास बाद कानून बारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नसीर तारुल मीडिया ब्रीफिंग ॾींदे चयो आहे त हुकूमत जूं गुम थियल माण्हुनि जे वारसनि सां ॻाल्हियूं थियूं आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत गुम थियल माण्हुनि जे कुटुंबनि जी माली मदद कंदी। गुम थियल माण्हुनि जे वारसनि खे 50 लख रुपया ॾिना वेंदा। दोहा में हमास सरबराह इस्माइल हनिया ऐं मुहाफ़िज़ जी जनाज़ा नमाज़ अदा। जामा मस्जिद इमाम मोहम्मद बिन अब्दुल वहाब में जनाज़ा नमाज़ अदा कई वई। जनाज़ा नमाज़ में सॼी दुनिया मां आयल मुस्लिम उम्मत जे अख़बारनि जी शिरकत। पार्लियामेंट हाउस इस्लामाबाद में ग़ाइबाणी जनाज़ा नमाज़ अदा कई वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, अपोज़िशन अख़बारनि ऐं पार्लियामेंट मेंबरनि शिरकत कई। लाहौर, कराची ऐं पेशावर में बि ग़ाइबाणी जनाज़ा नमाज़ पढ़ी वई। फ़लस्तीनी अवाम सां अकेले सॼे मुल्क में सोग मल्हाए पियो वञे। क़ौमी असैम्बली हमास सरबराह इस्माइल हनिया जी शहादत ते इसराइल ख़िलाफ़ मज़म्मती ठहराव मंज़ूर कयो वरितो। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में क़ौमी असैम्बली में इसराइल जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ मज़म्मती ठहराव पेश करण जी मंज़ूरी ॾिनी वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त यहूदी रियासत फ़लस्तीन खे मक़तलगाह बणाए छॾियो आहे। फ़लस्तीनियुनि खे मुसलमान हुजण ते क़त्ल कयो पियो वञे। पाकिस्तान फ़लस्तीनी भाइरनि जी इमदाद जारी रखंदो। पाणी जे 1991 वारे ठाह में फेरफार करण लाइ वफ़ाक़ नेठ सिंध खे राज़ी करे वरितो। 1991 वारे इरसा एक्ट में तरमीम करे चेयरमैन जी मुक़ररी जा इख्तियार वफ़ाक़ हवाले करण ते इतफ़ाक़ थी वियो। ज़रियनि मौसूब नई तरमीम तहत इरसा जो चेयरमैन वज़ीर आज़म कंहिं बि सूबे मां हासिल सर्विस या रिटायर्ड कामूरी खे मुक़ररु कंदो। नई तरमीम तहत इरसा में वफ़ाक़ जो नुमाइंदो ख़त्म कयो वेंदो। सिंध खे राज़ी करण लाइ पहिरियों चेयरमैन सिंध मां मुक़ररु करण जी ख़ातिरी कराई वई। जनरेशन कॉस्ट उसकी है 15 रुपए फी यूनिट। फिर ट्रांसमिशन लाइन भी हुकूमत सिंध ने डाली है, उसकी 79 पैसा, यानी 15 रुपए 80 रुपए यूनिट हम के इलेक्ट्रिक को 100 मेगावाट कराची के लिए दे रहे हैं। बस वो फिर बास्केट में जाके और फायदे लेके के वो आपको 48 रुपए में इंडस्ट्री को बेचती है। हमारे जो लो एंड कस्टमर है उसको भी मेरा ख्याल है जो 0 to 200 वाले की भी 24-25 रुपए से कम का यूनिट नहीं होगा। सिंध मां मुल्क जे 70% खां वधीक गैस निकिरण बावजूदि सूबे जी सनअतनि खे गैस जी खोट आलू आहे। सनअतूं RLNG चार्जिस अदा करण ते मजबूर आहिनि। वफ़ाक़ी सरकार खे अपील आहे त मुल्क जी तरक़ी ख़ुशहाली लाइ वापारियुनि जे मसइलनि खे हल कयो वञे। वॾे वज़ीर मादल अली शाह जो तक़रीब खे ख़िताब चयाईं मुल्क में बिजलीअ जो मसइलो संगीन थी चुको आहे। बिजलीअ जा अघ वधण सां सिंध जूं सनअतूं तेज़ीअ सां सघ विञाए रहियूं आहिनि। क़ौमी एक्शन प्लान तहत कानून लागू कंदड़ इदारनि सिंध हुकूमत सां गॾिजी कराची में अमन क़ाइमु करायो।
पीट तर्जुमान रऊफ हसन एक ॾींहं जे जिस्मानी रिमांड ते CDD हवाले बारूदी मवाद हथ अचण वारे केस में पीटीआई पाण खे ATC इस्लामाबाद में पेश कयो वियो। CDD पुलिस रऊफ हसन जी वधीक 7 ॾींहं जी जिस्मानी रिमांड जी इस्तदा कई। सिंध के मुख्तलिफ शहरन में किथे हल्की त किथे तेज बरसात गर्मी जो ज़ोर टुटण बाद मौसम खुशगवार थी वई। केतरनि इलाइक़नि में मींहुं पवंदे ई बिजली जो निज़ाम डामाडोल थी वियो। कराची, जामशोरो, माजद, कोटड़ी, चोही, मेहर, चंबड़, कमालदेरो में वस्कारो, खैरपुर, कबूर सईद खान, उस्मान शाहुड़ी, डेरोलाल, गुलाब नगारी, माती में भी मींहुं पियो। सदर आसिफ अली ज़रदारी जो मुल्क में ताज़ो बरसातन सबब थियल जानी माली नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार। सिंध समलाहित बरसातन दौरान जानी माली नुक़सान का बचण लाइ एहतियाती उपाउनि ते अमल करण जी ज़रूरत आहे। बरसातन दौरान इमदादी सरगर्मियूं तेज़ कयूं वञनि। सिंध सरकार सूबे जे मकानी तारनि लाइ 3 अरब रुपयनि खां वधीक फंड्स जारी करे छॾिया। नाड़ी खाते AG सिंध खे ख़त माड़े छॾियो। टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन्स लाइ 225 करोड़ रुपया जारी कया विया। यूनियन काउंसिल्स ऐं यूनियन कमेटियुनि लाइ 80 करोड़नि खां वधीक रक़म जारी। समूरनि यूनियन काउंसिल्स ऐं यूनियन कमेटियुनि खे 5-5 लख रुपया ॾिना वेंदा। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा जे सिर जी क़ीमत लॻाईंदड़ जवाबदार गिरफ़्तार। पाकपतन पुलिस ॾियो बयान ज़रिए चीफ जस्टिस जी सिर जी क़ीमत लॻाईंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार कयो वरितो। पुलिस तर्जुमान मौसम जवाबदार अब्दुर्रहमान वीडियो बयान में चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा जो सिराणीदड़ खे दुकान ऐं प्लाट ॾियण जो ऐलान कयो हो। सिंध जे एक्साइज़ खाते टैक्स निज़ाम खे बंडलिंग सां ॻंढे छॾियो। आवाम हाणे घर वेठे टैक्स अदा करे सघंदो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम में मुंहिंजो चवणु आहे त नई डिजिटल सर्विस आवाम जो वक़्तु बचाइण, परेशानी घटाइण ऐं अवाम खे अंगड़ ताईं सहूलियत फराहम करण लाइ क़ाइमु कई वई आहे। नई ऑनलाइन निज़ाम सां शफ़ाफ़ियत खे हथी मिलंदी। आवाम हाणे घर वेठे गाॾियुनि जी टैक्स अदा करे सघंदो। कराची के गेस्ट हाउसिस में बदपेशी लाइ छोकरियुनि खे विकिरो करण जो इंकशाफ। सिंध हाई कोर्ट में SHO घिसरी तनवीर मुराद जे मौतली ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी। सिंध हाई कोर्ट SHO खे मुअतल करण वारे मातहत अदालत जो हुकुम ते अमल रोके छॾियो। SHO घिसरी ऐं ॿियनि पुलिस एहलकारनि ते बदपेशी लाइ विकिरो कयल छोकिरीअ खे बासाब करण में ग़फ़लत जो इल्ज़ाम। अदालत प्रोसिक्यूटर खे 31 अगस्त लाइ नोटिस जारी कंदे इख्तियारनि खां जवाब तलब करे वरितो। लाड़काने जे नज़रपाड़े में घरू अणबड़ता घर ते हमलो, 2 भेनरूं क़तल, माउ ज़ख़्मी। हथियारबंदनि पोरियत अज़मत अली चांडियो जे घर में घिड़ी फायरिंग करे ॾिनी। घरधणी जूं निंड सुतल 2 धीअरूं हफ़ीज़ा ऐं फराज चांडियो गोले जो भाग बणिजी पयूं। रुबीना चांडियो ज़ख़्मी थी पई। वाक़िबात मक़तूला भेनरुनि जा लाश ज़ख़्मी अमड़ अस्पताल मुंतक़िल।